औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों उम्मीद है त ख़ुश ऐं आबाद हूंदा। सब खां पहिरियां तमाम दोस्तन के नए साल जूं मुबारकूं। अल्लाह करे तव्हां सभिनी जे लाइ नओं साल खोड़ सारियूं ख़ुशियूं ऐं मुस्कुराहटूं आणे। दोस्तों हिकिड़ो ॿियो साल गुज़री वियो, नओं साल अची वियो। पाण हिक ॿिए खे नए साल जूं बेशुमार मुबारकियूं ॾिनियूंसीं, पार्टियूं कयूंसीं, ख़ुशियूं कयूंसीं, सेलिब्रेट कयूंसीं। पर जेको साल गुज़री वियो आहे, जेका माज़ी जो हिस्सो थी वियो आहे, पाण उन ते गौर ऐं फ़िक्र कोन कयो। अक्सर ईअं थींदो अचे थो ज़िंदगी में त गुज़िरियल साल पाण छा पिरायो ऐं छा विञायो। दोस्तों इहो इंत थोरो मूं जेको आहे सो पंहिंजो तजज़ियो जेको आहे सो उहो बयानु कंदुसि ऐं इन मुतालिक़ जेको आहे सो गौर ऐं फ़िक्र जेको आहे सो मूं कयो, उन मुताबिक़ जेको आहे सो पंहिंजा ख़्यालात तव्हां सां शेयर कंदुसि। त दोस्तों ये साल गुज़रंदे गुज़रंदे केतिरियूं ई सदियूं गुज़री वियूं, कई साल निकिरी विया हलिया, पर इंसानी ज़िंदगी जेका आहे सा उहा जी पोती जेका आहे सा सकड़बी पई वञे ऐं उन ज़िंदगी इंसानी ज़िंदगी जा जेके अलमिया आहिनि उहा ॾींहं ॾींहं जेका सा वेतर ॾुखिया थींदा पिया वञनि। ज़िंदगी जे लाइ जेके आहिनि हर नओं जेको दौर अचे थो, नओं जेको टाइम अचे थो, नओं जेको साल अचे थो, उहो जेको आहे सो ज़िंदगी जे लाइ ॾाढियूं ॾुखियाइयूं ऐं मुश्किलातूं जेको आहे सो आणींदो वञे पियो। पाण इन ते कॾहिं गौर फ़िक्र कोन कयो आहे, पर दोस्तों अक्सर ईअं थींदो रहे पियो। 10 जेके उहे फरमाए विया आहिनि, ॿुधाए विया आहिनि असांखे, इन ॻाल्हि जो आगाह करे विया आहिनि त जेको आहे सो माज़ी मज़ा सिखिजे। हर थाॿे खां पोइ जेको आहे सो इंसानु सिखे थो ऐं उन मज़ा पिराए थो। हर नुक़सान खां पोइ जेको आहे सो उन ते गौर फ़िक्र करे उन मां जेको आहे सो पंहिंजी हासिलात वठे थो, अॻिते वधण जा तरीक़ा जेके से ॻोल्हे थो। सो पाण इन गौर फ़िक्र मां जेको सो निकिरी विया आहियूं। इन जे लाइ जेको हर नओं टाइम अचे थो, हर नओं दौर अचे थो, जेको पंहिंजे लाइ मुश्किलातूं ऐं ॾुखियाइयूं आणे थो। पर दोस्तों हाणे जेको आहे सो उन ते थोरो गौर ऐं फ़िक्र करियो ऐं थोरो सोचियो त इन जे लाइ जेको आहे सो पाण खे छा करणु घुरिजे। दोस्तों दरअसल छा आहे जो पाण जेका पंहिंजी जेका ज़ाती जेको सो फ़र्ज़ु आहे, हिकिड़ो मुआशिरे जो फ़र्ज़ु हूंदो आहे, ओड़े पाड़े जो फ़र्ज़ु हूंदो आहे, हक़ हूंदो आहे। शायदि पाण उन ते पहिरां कोन आहियूं, इंसानियत ते पहिरां कोन आहियूं, उन जे करे जेको आहे सो पाण ॾुखियाइनि में घिरबा वञूं पिया। उन जे लाइ इहो करणु खपे त जेके मुआशिरे जा जेके हक़ आहिनि उहे जेको आहे सो उन जे लाइ अदा करणु खपनि। हिकिड़े माण्हू मां मुआशिरो ठहे थो, ऐं जेकॾहिं मुआशिरे जे लाइ सही जेको मुंहिंजा फ़र्ज़ आहिनि मुआशिरे जा, सोसाइटी जा ऐं ओड़े पाड़े जा ऐं ॿिया जेके अज़ीज़ आहिनि उन्हनि जा जेके आहिनि ऐं सही नमूने सां अदा कंदुसि त अॼु ख़ुदि जेको आहे सो हर माण्हू सवलो थींदो ऐं हर माण्हू जेको आहे सो इन तरीक़े सां सोचींदो त हिकिड़ी ज़बरदस्त जेका आहे सा मुआशिरो ठहंदो ऐं उन मज़ा जेके आहिनि से भलायूं जेके आहिनि से हर इंसान जे लाइ जेके आहिनि से ॿाहिरि निकिरी ऐं जेको आहे सो हिकिड़ी सुठी ज़िंदगी अदा करण जा जेके आहिनि मौक़ा जेके आहिनि उहे अदा पेश थींदा। दोस्तों इहा ई सोच रखिजे, इहो ई जेको आहे सो अमल दोहराइजे जेको चङाई जी तरफ़ वञे थो, सुठाई जी तरफ़ वञे थो ऐं जेको असांखे सुठो दर्स ॾिए थो। ऐं बाक़ी जेकॾहिं ज़ातियात ते जेकॾहिं सोचींदासीं, ऐं पंहिंजी ज़ात जे लाइ जेकॾहिं सोचींदुसि त आउं कोन पिराईंदुसि। हिकिड़े घर में जेकॾहिं 4 माण्हू या 5 माण्हू जेकॾहिं रहनि था,
उहे हर को पंहिंजे मफ़ाद खे ॾिसी जेकॾहिं पंहिंजा अमल शुरू कंदो त उन में जेको आहे उहो घर सही कोन हली सघंदो। उन में रोज़ जहिड़ो झगड़ो हूंदो, वधंदे वेंदो। नेठि जेको आहे सो उहो जहिड़ो झगड़ो एतिरे हद ताईं पुॼी वेंदो जो हू पंहिंजा पाण में जेको आहे सो तबाह बर्बाद थी वेंदा हलिया, हिक ॿिए खे लठूं ऐं जेको सो मारकुट ते अची वेंदा हलिया। उन खां वधीक ॾींहं ॾींहुं हालात ख़राबु थींदे वेंदा। सो हीउ मुआशिरो बि जेको आहे सो ओड़े नमूने सां तरतीब आहे हिकिड़े घर जी आहे। पाण सिर्फ़ु पंहिंजे लाइ सोचूं था, पर इहो कोन था सोचूं जो हिन खां अॻियां जेको आहे सो असांखे बि नुक़सानु थींदो। असीं उन मुआशिरे में रहूं था, उन घर में रहूं था। बराबरी जे बुनियाद ते सोचिजे, हर को पंहिंजो जेको सो फ़र्ज़ जी अदायगी आहे उहा दुरुस्त करे, त न ही नफ़ाज़ पैदा थियनि, न ही नफ़रतूं पैदा थियनि, न ही जेको आहे सो कंहिंजी हक़ तलामी थिए। दोस्तो, इहो जेको अमल आहे इहो हिकिड़ो ज़िंदगी गुज़ारण जो बहितरीनु अमल आहे। ऐं असांखे असांजो परवरदिगार पाक कलाम में जेका असां इहा दर्स ॾिए थो त इंसानियत जी जेका पेरा आहे, इंसानियत जेको रस्तो आहे, इंसानियत जी जेका ज़िंदगी गुज़ारण जे लाइ जेको बहितरु आहे उहो अवी करियो, उन में अव्हां जी भलाई आहे। शायदि पाण जेको उन्हनि ॻाल्हियुनि मां हटी विया आहियूं। ऐं दोस्तो, उन खां पोइ इहो बि आहे त मूं पहिरियां फरमायो त इंसानी ज़िंदगी जेका आहे सुकड़ बि पई वञे। दोस्तो, जेको आहे सो अवी बि इन गौर फ़िक्र करियो इन ॻाल्हि ते। ऐं जेका ॻाल्हि करियां थो उनजो सिर्फ़ु आउं पंहिंजे जेको आहे सो दिमाग़ मां या पंहिंजे ज़हन मां जेका ॻाल्हि अचे थी आउं करे छॾियां थो, बसि उहा बराक आहे। न, अवी बि जेको आहे उन ते सोचो, अवी उन ते सोचो, अवी पाण जेको उन में मुतफ़िक़ थियो त वाक़ई जेका आहे ज़ुबैर जेका ॻाल्हि कई आहे उहा सही आहे, ग़लति आहे। छाकाणि वॾे खां वॾो दाना बि जेको आहे सो ग़लति थी सघे थो। दाना जो इहो मक़सदु कोन्हे जो उहो जेका ॻाल्हि करे उहा बराक आहे, ईअं कोन्हे। ग़लती जेका आहे ॾाढे आदम खां थिए थी। जेको इंसान खे ॾिसण में अचे थो त उहो सम्झे थो त बाबा हीउ सही आहे। न, ईअं कोन्हे। सही जेको आहे सो वक़्तु ॿुधाए थो त हीउ सही हो या ग़लति हो। पर बहितर रस्ते जे लाइ जेको आहे सो चूंडणु जेको सो इंसान जो हक़ु हूंदो आहे, हीउ रस्तो सही आहे ऐं हिन ते आउं सही हलंदुसि। ऐं उहो ई जेको आहे सो पंहिंजे सम्झ में ऐं पंहिंजे अमल में आणिजे। इन जे लाइ त आउं इहो ई फरमाईंदुसि त हीअ जेके पोयां दौर गुज़रिया आहिनि उन में जेको आहे सो गौर फ़िक्र ऐं जेको सो मूं वीचारियो आहे उन ते जेको आहे सो इन नतीजे ते पुॻो आहियां त जेका इंसानी ज़िंदगी आहे उहा जिस्मानी तरह जेका आहे कमज़ोर थींदी पई वञे ऐं सुकड़ बि पई वञे। ऐं उन खां पोइ जेका असांजे जिन जिस्मानी तरह जेके आहिनि असीं बहुत तमामु घणा जेके आहिनि कमज़ोर आहियूं पुराणे भेट में ॾिसिए। उन लिहाज़ खां हिकिड़ो नंढिड़ो मामूली वायरस जेको थिए थो उहो इंसान खे लोॾियो छॾे, पूरी दुनिया खे हिकिड़े किरोना जेको आहे सो हीअं घुमाए छॾियो। सोचण जी ॻाल्हि आहे, इंसान त जेको आहे सो बालातर अशरफुल मखलूक़ात आहे, पूरी जेका काइनात आहे उन्हनि ते जेको आहे सो हावी आहे, जेका आहे पंहिंजी जेका पूरी ताक़त जेका आहे अमल दरामद आणे सघे थो, शींहं क़ाबू करे सघे थो। उनखां वॾा जेके ॿिया जेके कई अहिड़ा आहिनि ख़तरनाक जेके जानदार आहिनि उन्हनि खे बि जेको सो इंसानु पंहिंजे क़ाबू में करे वरितो। पर हिकिड़ो नंढिड़ो मामूली वायरस या हिकिड़ो मच्छर जेको सो इंसान खे जेको सो तबाह बर्बाद करे ख़तमु करे छॾे। इन जो जेको आहे सो नतीजो छा आहे, छो पाण सोचो कोन्हे जाइनि ते कॾहिं। अलाह त असांखे जेको आहे सो वॾो मोतबिर जेको सो ठाहे हिन दुनिया में मोकिलियो। उहो दोस्तो इन जे करे जो असां जेको जीअं ही जेका साइंसी जेको दौरु निकितो आहे, जेको टेक्नोलॉजी जो जेको दौरु आहे उन ते जेको आहे सो पाण पंहिंजी जेका कुदरती हवास जेके अलाह साईं पाण खे अता फ़रमाया आहिनि उन्हनि मां जेको आहे सो पाण निकिरंदा पिया वञूं। वाइदो उन जो कारण इहो ई आहे। मसनूई जेके शयूं आहिनि पाण उन ते जेको आहे सो अचूं था, पाण उन मां फ़ाइदा पिरायूं था, सहूलियतूं पिरायूं था, पर पाण कॾहिं इहो बि महसूसु कोन कयो त हीअ जेको आहिनि असांखे नुक़सानु पियूं ॾियनि।
ये जेका असां एसी आहे, एसी आहे तपिश जेका थिए थी, गरमाइश जेका थिए थी, त उन में जेको सो पाण जेका असां थधाइण में हूंदा आहियूं, पर उन जो पाण कॾहिं इहो महसूसु कोन कयो त पाण कहिड़ी डिग्री ते उनखे रखूं ऐं कहिड़ी ते न। पाण त जेको आहे सो चवंदा पाण खे सुकून मिले त पाण चवंदा बाबा हिन ते रखूं, पर कॾहिं कॾहिं सुकून बि जेको आहे इंसान जे लाइ नुक़सानदेह थिए थो, साबित थिए थो। ऐं अहिड़े नमूने सां जेका असां इंसानी ज़िंदगी जेका सुकड़ बि पई अचे, पुराणे जेका बनावट इंसान जी हुई, वॾियूं छातियूं हुयूं, कद्दावर मुड़ुस हूंदा हुआ ऐं वॾा जेके आहिनि उन्हनि जा मुंहुं ऐं चहिरा हूंदा हुआ। पर अॼुकल्ह जो इंसानु जेको आहे सो ॾींहों ॾींहुं नंढड़ो थींदो वञे पियो ऐं हुनजी जेका जिस्मानी जेका कमज़ोरी आहे उहा बि जेका आहे सा वधीक थींदी पई वञे। क़ुवत मुदाफ़िक जेका चइजे उहा पूरी जेका आहे सा ख़तमु थींदी थी पई वञे। मुकमल तरह जेका असांजी क़ुवत मुदाफ़िक ख़तमु थींदी पई वञे। अॻे इंसान जेके हुआ सालनि जा साल जेके उन्हनि खे तकलीफ़ कोन थींदी हुई, थोरी घणी तकलीफ़ थींदी हुई त हुननि जे पंहिंजे जिस्म में क़ुवत मुदाफ़िक हूंदी हुई जेका हुननि खे मेंटेन रखंदी हुई। ऐं जेका अबरी सबरी का बीमारी हूंदी हुई तॾहिं बि जेका असां हुनजो जिस्म जेको अथव हुन ते कंट्रोल करे ऐं जेका असां हुनखे सिहतमंद बणाए छॾींदो। पर दोस्तो अॼुकल्ह ईअं कोन्हे। अॼुकल्ह जेका असां पाण खे मामूली का तकलीफ़ थिए थी, पाण फ़ौरन जेको अथव टेबलेट वठियो खाए छॾियूं, हाल फ़िलहालु पाण खे रिलीफ मिली वञे थो हलियो, पर उन जा नताइज जेके आहिनि पंहिंजो जिस्मानी जेको कुदरती जेका या क़ुवत मुदाफ़िक जेका आहे उहा पूरी ख़तमु थींदी पई वञे। दोस्तो कंहिं अहिड़े मौज़ू ते वरी जेको आहे सो इन बारे में सोचींदासीं। हीउ नओं साल आहे, हिन खे सेलिब्रेट करिणो आहे, ख़ुशि थियणो आहे ऐं उमेदनि ते जेको आहे सो दुनिया क़ाइमु आहे, उमेदनि ते पाण खे रहणो आहे। इंशाअल्लाह जेको सो पाण हिन मां वधीक जेको सो पाण खे वधाईंदासीं ऐं अटल इहो कंदासीं त ईंदड़ साल जेको सो असीं पंहिंजे ज़हननि खे चेंज करे ऐं इंसानियत जे लाइ, हिन पूरे मुआशिरे जे लाइ जेको आहे सो पाण वधीक ऐं उनखां मुयसरु जेको आहे सो पंहिंजा अमल अता फ़रमाईंदासीं ऐं जेके आहिनि मुआशिरे जे लाइ बहितरु हूंदा। असांजे हिन सिंध जे लाइ, असांजी हिन जेका पाकिस्तान जे लाइ बहितरु जेके अमल थींदा ऐं उन जे लाइ जेको आहे सो असीं जेको सो अमल पंहिंजा कम शुरू कंदासीं। इंशाअल्लाह जेको सो करप्शन जो बि ख़ात्मो आणींदासीं। अॼु नए साल जो ॾींहुं आहे, हिन ते पाण जेको आहे सो इहो ऐद करियूं त जेके मनफ़ी जेके असांजे समाज जे लाइ, असांजे जिस्म जे लाइ जेके बि अमल आहिनि उन्हनि खे फिटो करे ख़तमु करियूं। हर इंसानु जेकॾहिं इहे सोचे त हीअ पूरी दुनिया जेका चेंज थी सघे थी ऐं जेका बहितरी ॾे वञी सघे थी। मसइलनि ते मसइला, मसइलनि ते मसइला, उन्हनि खां छुटकारो हासिलु करे सघूं था। अचो दोस्तो जेको आहे सो उन नए आगाज़ खे आगाज़ करियूं हिन नए साल खां। अलाह कंदो ऐं सदाईं ख़ुशि ऐं आबाद हूंदा। अस्सलाम वालेकुम।